नूरियाबाद वेझो मोटरवे ते मुसाफ़िर बस ऐं टॉलर में टकर थियो आहे, जंहिंमें 3 ॼणा फोत 10 ॼणा ज़ख़्मी ॿुधाया पिया वञनि। लूणीकोट थाणे जी हद में M9 मोटरवे ते बस ऐं टॉलर में टकर थियो। हादसे सबबि 3 ॼणा फोत 10 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। फोतनि में 50 वरहंडी अज़ीमा, अमानुल्ला ऐं अयाज़ शामिल आहिनि। अफ़सोसनाक ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। नूरियाबाद वेझो मोटरवे ते मुसाफ़िर बस ऐं टॉलर में टकर सबबि 3 ॼणा फोत 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। लूणीकोट थाणे जी हद में M9 मोटरवे ते बस ऐं टॉलर में टकर थियो आहे। हादसे सबबि 3 ॼणा फोत ऐं 10 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। फोतनि में 50 वरहंडी अज़ीमा, अमानुल्ला ऐं अयाज़ शामिल आहिनि, जिते ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। नूरियाबाद वेझो मोटरवे ते मुसाफ़िर बस ऐं टॉलर में ज़ोरदार टकर थियो आहे, जंहिंमें 3 ॼणा फोत थी विया, 10 ज़ख़्मी ॿुधाया पिया वञनि। लूणीकोट थाणे जी हद में M9 मोटरवे ते बस ऐं टॉलर में टकर थियो आहे। ही इंतहाई अफ़सोसनाक ख़बर खां अवां खे आगाही ॾियूं पिया त नूरियाबाद वेझो मोटरवे ते मुसाफ़िर बस ऐं टॉलर में टकर थियण सबबि 3 ॼणा फोत 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। लूणीकोट थाणे जी हद में M9 मोटरवे ते बस ऐं टॉलर में टकर थियो। हादसे सबबि 3 ॼणा फोत 10 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। फोतनि में 50 वरहंडी अज़ीमा, अमानुल्ला ऐं अयाज़ शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। ही रोड हादसो थियो आहे, जंहिंमें 3 ॼणा फोत 10 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। नूरियाबाद वेझो मोटरवे ते मुसाफ़िर बस ऐं टॉलर में टकर थियो आहे, जंहिंमें 3 ॼणा फोत 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर ज़ुल्फ़कार पालारी सां। ज़ुल्फ़कार, अपडेट कजो, हे रोड हादसो थियो आहे, कहिड़ा अपडेट्स ॾींदव? नूरियाबाद वेझो मोटरवे रोड ते मुसाफ़िर बस ऐं टॉलर में ज़ोरदार टकर थी पियो आहे, जिन 3 ॼणा जेके मौके ते फौत थी विया आहिनि। 8 खां वधीक जेके ज़ख़्मी ॿुधाया पिया वञनि। जेका मुसाफ़िर बस आहे उहा कराची खां सागर तरफ़ वञी रही हुई, ज़ोरदारी ओवरटेकिंग दौरान तालो जे पोयां लॻी, जंहिं सबबि 3 ॼणा जेके उहे मौके ते फौत थी विया आहिनि। जंहिं रेस्क्यू टीमूं, जंहिंमें 1112 ऐं मोटरवे पुलिस जेका हद जी पुलिस आहे मौके हंधि पहुतल आहे ऐं जेके ज़ख़्मियुनि खे नूरियाबाद तमाम सेंटर मुंतक़िल कराया आहिनि। जी ठीकु आहे ज़ुल्फ़कार, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अवां जी। नाज़रीन अवां खे इंतहाई अफ़सोसनाक ख़बर खां हिकु भेरो ॿीहर आगाही ॾींदा हलूं त नूरियाबाद वेझो मोटरवे ते रोड हादसो थियो आहे। मुसाफ़िर बस ऐं टॉलर में आम्हूं साम्हूं टकर थियो आहे, जंहिंमें शुरूआती तौर ते इहो ॿुधायो पियो वञे 3 ॼणा फोत थी विया आहिनि, 10 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। लूणीकोट थाणे जी हद में M9 मोटरवे ते बस ऐं टॉलर में टकर थियो आहे। हादसे सबबि 3 ॼणा फोत 10 खां वधीक ज़ख़्मी आहिनि। फोतनि में 50 वरहंडी अज़ीमा, अमानुल्ला ऐं अयाज़ शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। नूरियाबाद वेझो मोटरवे ते मुसाफ़िर बस ऐं टॉलर में टकर थियो आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर इस्माइल बारेजो सां। इस्माइल, अपडेट कजो, ही जेको रोड हादसो थियो आहे, कहिड़ा अपडेट्स आहिनि इन हवाले सां? जी बिल्कुलु, कोटड़ीअ जे लूणीकोट थाणे जी हद में M9 मोटरवे ते अलमनाक हादसो थियो आहे। औरत समेत 3 ॼणा फोत थिया, 10 खां वधीक ज़ख़्मी थिया। लूणीकोट थाणे जी हद में M9 मोटरवे ते 32 मेल वटि कराची खां हैदराबाद तरफ़ ईंदड़ ऑयल टैंकर ऐं मुसाफ़िर कोच में ज़ोरदार टकर थियो, जंहिंजे नतीजे में हिकु औरत समेत 3 ॼणा फोत थिया आहिनि, जॾहिं त 10 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थिया आहिनि। हादसे खां पोइ इलाइक़े में एमरजेंसी लागू करे इतला ते मोटरवे पुलिस ऐं इमदादी टीमूं वाक़े वारे हंधि पहुतियूं आहिनि। ज़ख़्मियुनि खे तबी इमदाद लाइ लियाकत यूनिवर्सिटी अस्पताल जामशोरो मुंतक़िल कयो पियो वञे। फोत थियलनि में 50 साला अज़ीमा। जी जी इस्माइल, ठीकु आहे इस्माइल, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।